सरन सिरिया उतर लगा आओ पिनी मोतो कान कांद सिसे सिखाऊं बासियूं। हा युब साईं, वक़्त जी लहरनि जी लह विचड़ में अॼु बि पंहिंजे बचन जो गुज़र सफ़र कंदड़ पंहिंजे ई हुदूद पाकिस्तान जी हद मां केटी बंदर जा रवासी केटी बंदर जी हद मां 10 माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। माहिगिरनि जे घर में रोज़ राड़ो कोराम ऐं सोग वारी ज़िंदगी थी वई आहे। साल 2022 हिकु नव अञा त हिकु राति गुज़री आहे। अञा त अलाए केतिरा साल गुज़रंदा। अॼु बि कुराड़ियूं पंहिंजे घर में हथ पिटियो, हथ खणियो दुआऊं ऐं ज़ालिमनि खे पिटीनि पियूं त इहो कहिड़ो ज़ुल्म था कयो। पंहिंजे जीअरे पंहिंजे बचनि खां पंहिंजा अबड़ा छो था फुरियो। जीअरे पंहिंजे भाउरनि खां पंहिंजूं भेणनि खां पंहिंजा भाइर छो था फुरियो। जीअरे पंहिंजे चाचनि खां पंहिंजा चाचा छो था फुरियो। वक़्त जे लहरनि जे लह विचड़ में अॼु बि उहे इंडिया जे हद में वञी पेता आहिनि, इंडिया जे जेल में वञी पेता आहिनि। नाखो अहमद वलद ओस्मान कात्यार ऐं हसन वलद एहसान वलद ओस्मान कात्यार, गुलाम हुसैन वलद ओस्मान कात्यार चारई भाइर, सत्तार वलद हनीफ़ गुलाम हुसैन वलद साले राजपूत, आरब वलद जुम्मन पातणी, मकसूद वलद ॾिनू पातणी, गुलाम वलद कासिम पातणी, हुसैन वलद ओस्मान, गुलाम मुस्तफ़ा आतर की खारो छाण जा रिहायसी आहिनि। असीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां आज़ादु कराइण जी मुतालबो करे सघूं था ऐं आज़ादु कराइण जी अपील करे सघूं था। बाक़ी अयूब साईं घर में जेकी कोराम मचियल ऐं सोग वारी ज़िंदगी जी ख़ुदा आलिम आहे। अॼु बि साड़ियूं समुंड ते बिहो इहो ई पुकारिनि थियूं पंहिंजे जीअरनि जानियुनि खे, पंहिंजे जीअरे भाइरनि खे जेके इंडिया जे हुदूद मां या पाकिस्तान जी हुदूद मां अॼु गिरफ़्तार करे वरितो आहे। उन्हनि जो को बि क़सूरु नाहे। उहे ईअं ई चवंदा आहिनि, हा असां तूफ़ाननि खां कोन डिॼूं, असां दरिया खां कोन डिॼूं, सियारो केॾो बि हुजे समुंड में हूंदा आहियूं पंहिंजे बचनि लाइ। हा उहे इहे ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि त अॼु कुराड़ियूं दरिया जे किनारे समुंड ते इहो ई पियूं चवनि, मां सामूंडी आया से करे सिंगार इन्ही जी पचार कालू करा कांग कई। सर निसरिया पांद उतर लगा आओ पिनी मोतो कान कांद से सुखाऊं बासियूं। उलोड़ो न ॾे वर वधाई वंज खे, रह जो की रातड़ी लालन मूं लाइ, विञ मां फुड़ाए एॾी सफ़र सिपरी। आयूब साईं जॾहिं सफ़र ते वेंदा आहिनि त असांजो इहो ई उन्हनि खे चवणो हूंदो आहे, अॼु रातड़ी न विञ, अॼु रातड़ी न विञ, सुबुह जो विञ। इहे ई मोटाए चवंदा आहिनि, न विञूं था वरी अचूं था, विञूं था वरी अचूं था, रोज़ जो लाड़ू चाणू न आहे, 7 ॾींहंनि जो सफ़र आहे वरी बि अचूं था। हाणे पोइ कुराड़ियूं उन्हनि खे डुरापो ॾींदी चवंदियूं आहिनि, विञे विसरी शाल जो तूं सौदो सुखियो, अञा आई काल पुरतो सफ़र संभी, अञा बसि कल्ह आयो ई वरी थो निकिरे। हा अञा पुट वेंदसि वरी बि अव्हां लाइ कमाए अव्हां खे ई खाराईंदसि। वक़्त जी लहर सां लह विचड़ कंदड़ तमामु घणो अफ़सोस थियो ऐं उहे 4 सालनि खां पोइ अचनि। उन्हनि खे मूंखे यकीन आहे त उन्हनि खे कारोबार कोन मिलंदा। उन्हनि खां होड़ा लखनि जे ख़र्च वारा 50 लख जो हिकु होड़ो, उन्हनि में ॿियूं बि इंजिनूं टपड़ मशीनूं करोड़नि में विञो पइनि, उहे कोन मिलंदा। उहे ई खणंदा। बाक़ी रही ॻाल्हि माण्हू सो बि ख़ुदा करे जल्दी अचनि, पंहिंजे भाउरनि सां अची मिलनि, पंहिंजे भेनरुनि सां अची मिलनि, पंहिंजे बचनि सां अची मिलनि, पंहिंजे चाचनि पंहिंजे ओड़नि पाड़नि वारनि सां अची मिलनि, ख़ुशि थी अचनि, टहक थी ॾेई अचनि। हिननि खे कारोबार यादि कोन हूंदो। हिननि खे पंहिंजा बच्चा घणा यादि हूंदा। केरु खाराईंदो? हिकिड़े ई पे जा 4 पुट कमाइण वारा, सिर्फ़ु इहे 4। परियाणी जो घर केरु हलाईंदो? वक़्त जी हालत सां केरु विढ़ंदो? बीमारियुनि सां केरु विढ़ंदो? हा न महांगाई सां मुक़ाबिलो केरु कंदो? अञा त अलाए घणा ॾींहं लॻंदा। शुरूआती हिसनि में असां हियूं हारे विधो आहे। सफ़र असां बंदि करे छॾिया ऐं रुअण अलाए त केतिरा ॾींहं रोइबो ऐं अलाए त कीअं रोइबो। रुअण असां खां शायदि विसरी वञे, शायदि असांजो हिते ई पसार निकिरी वञे। अॼु बि कुराड़ियुनि जा दाऊं आऊं ॿुधी
अयूब साईं अखियुनि मां पांद किरियो पवनि, अखियुनि मां ज़ारो कतार लुड़क वहण लॻनि।